घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर ऐं वाइस चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल घोटकी मीर बाबर अली खान लुंड जे तरफ़ां लुंड हाउस कराची में शानदार डिनर जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो ख़ासि तौर शिरकत कई। लुंड हाउस कराची में मुनक़िद थियल डिनर में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सीनियर अगवान चीफ सरदार फयाज़ अली खान लुंड, मीर असद अली खान, मीर मोहम्मद एजाज़ अली खान लुंड ऐं मीर मोहम्मद मुस्तफ़ा अली खान लुंड, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले खैरपुर जे सदर नवाब अली वसाण, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सखर जे सदर सैयद जावेद शाह जिलानी, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा थारे जो सीनियर नायब सदर PP लाड़काणो डिवीज़न रहमतुल्लाह डुमकी ऐं सीनियर सहाफ़ी रफ़ीक अहमद भुट्टो समेत ॿियनि मोअज़्ज़िज़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सियासी मुआमलनि, तंज़ीमी सूरत हाल ऐं घोटकी में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वधीक फ़ाल बनाइण बाबति मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। तक़रीब दौरान महिमाननि जे ख़ातिर तवाज़े रिवायती सिंधी ऐं मक़ामी खाधनि सां कई वई। महिमान मीर बाबर अली खान लुंड पारां ॾिनल शानदार डिनर खे सराहींदे इन खे बाहमी राब्तनि ऐं सियासी हम आहंगी जे वाधारे लाइ ख़ुशि आइन करार ॾिनो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।